जी नाज़रीन आऊं बिल्कुल हिन वक्त मौजूद आहियां घोड़ाबारी के मरकज़ी शहर वर में। घोड़ाबारी तलके जो ही तमाम सब खां वॾो मरकज़ी वर शहर है। इन हवाले से मौजूद आहियां त हिते क़दीमी कब्रिस्तान जो है सैयद जानली शाह बाबा के नाले से ही कब्रिस्तान है। इन कब्रिस्तान के तव्हांखे सूरताल ॾेखारियां थो त केतिरनि सालनि खां वठी ही कब्रिस्तान जो उजड़ी वियो है। न इनके चार दीवारी है, न को हिते हिन कब्रिस्तान जो जेके क़बरूं आहिनि उन्हनि जे हवाले सां ना मरम्मत थी आहे। हिते तमामु वॾा घाटा जंग मोरी विया आहिनि। ऐं आउं जॾहिं हिते पहुतुसि त अफ़सोस जी ॻाल्हि आहे मुहर्रम हराम जो महीनो शुरू थी वियो आहे, पर हिते रोलू जानवर जेके कुता गॾा उहे नज़र अचनि था। हितां जे आवाम जो चवणु आहे त रोलू जानवर जेके आहिनि कब्रिस्तान खे चार दीवारी न हुजण जे करे हे लताड़ कनि था, क़बरुनि जी बेहुरमती कनि था। पर चूंडियल निमाज़नि जे मथां जूं बि नथी सुरे। हिते जेके का चार दीवार ॾियनि या को तरक़ियाती कमु कनि या हिनखे को गेट ॾियनि। हिन कब्रिस्तान जे पोएं पासे चारों तरफ़ ॻोठ आहिनि, जिन जे ॻोठनि जो घस आहे हितां, उहे माण्हू बि हितां लॻनि था। राति विच हिते हिन कब्रिस्तान में को ख़ासि तौर ते बत्ती जो बंदोबस्तु, लाइटिंग जो बंदोबस्तु कोन्हे थियल। तव्हां ॾिसो सिर्फ़ु दरगाह ते हिते जेको गादी नशीन आहे उहो पंहिंजे ख़र्चे मां हिते बत्तियूं ॿारींदो आहे, रोशनी कंदो आहे। पर कब्रिस्तान खे न को गेट ॾिनो वियो आहे, न का चार दीवार ॾिनी वई आहे, जंहिंजे करे हितां जे माण्हुनि में, हितां जे आवाम में तमामु बेचैनी पखिड़ियल आहे। ऐं तव्हांखे वधीक इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन कब्रिस्तान सैयद जानली शाह बाबा कब्रिस्तान में जेको हिन वक़्तु कब्ज़ा खोरी बि थी वई आहे। आउं तव्हांखे ॾेखारियां थो कुझु दीवारूं आहिनि जेके रोड खां अची करे क़बरुनि जो कब्रिस्तान जे अंदरि जी ज़मीन जेका उहा बि खई वई आहे, पर अञा ताईं इन जो को बि खड़तील निकिरी न सघियो आहे। सो हितां जे ॻोठाणनि, हितां जे माण्हुनि जो चवणु आहे त जॾहिं बि को मैयत थींदो आहे त जनाज़ो दफ़नाइण लाइ वॾी तकलीफ़ महसूसु थींदी आहे। पर वस वारा का बि ॻाल्हि हिन जी नथा ॿुधनि। हिन जो मुतालबो आहे डीसी ठट्टो खां ऐं आला अख़्तियारियुनि खां त महिरबानी करे ही क़दीमी कब्रिस्तान जेको आहे हिनखे चार दीवारी गेट ऐं हिन जे अंदरि लाइटिंग ॾिनी वञे, सफ़ाई सुथराई कई वञे, ही जंग हटायो वञे त जीअं जीअरनि खे त सुकून न आहे मिलियो, कम से कम जेके मरी था वञनि उन्हनि जी रोलू जानवर जेके लताड़ न करे सघनि। जी।